मारा रुअंदा हूंदा गोड़न साम्हूं दुअंदा हूंदा धारन में कीअं सुअंदा हूंदा पूर हज़ारे पियंदा हूंदा धारन में कीअं सुअंदा हूंदा पूर हज़ारे पियंदा हूंदा यार कहिड़ी आफ़त आई तुंहिंजी मदद सां थींदी सणाई यार कहिड़ी आफ़त आई तुंहिंजी मदद सां थींदी सणाई यार कहिड़ी आफ़त आई तुंहिंजी मदद सां थींदी सणाई मालिक तूं दर्द कटींदे की न छॾींदे हर हंध हर हाल में रावल रहबर थींदे मालिक तूं दर्द कटींदे की न छॾींदे हर हंध हर हाल में रावल रहबर थींदे रहबर थींदे रहबर थींदे। जय झूलेलाल मां द्वीप चेतनानी तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। गुजरात में कोरोना जे करे 30,000 शादियूं थियूं मौकूफ़। दमण 1 वेंटिलेटर जो उपयोग हाणे कोन करण में ईंदो। गांधीधाम 24 लख त भुज 16 लखनि टिकटुनि जो कयो रीफंड। गोवा जे अंदर दाख़िल थियण लाइ कोरोना नेगेटिव जो सर्टिफिकेट हुअण फर्जियात। महाराष्ट्र में तनाव वधंदे राहुल ऐं उद्धव जी फोन ते चर्चा। भारत में कोरोना जा कुल मरीज़ 1,50,133, 4,301 कुल मौत, 64,994 रिकवर। कोरोना सां ख़त्म थियूं स्वाइन फ्लू ऐं डेंगू जहिड़ी महामारी। आदिपुर हरिओम ट्रस्ट जे कोरोना जे 7 मरीज़नि खे ठीक थियण ते ॾिनी वई मोकल। कोटेश्वर ऐं नारायण सरोवर में तूफ़ान जहिड़ो माहौल। कच्छ जी मेघपर कुंभारड़ी सोसाइटियुनि में पाणीअ जी तंगीअ जे कारण माण्हू परेशान। कश्मीर में आतंकी साजिश नाकामयाब। यूनिसेफ जो दावो कोरोना जे करे 8 करोड़ 60 लख ॿार दुनिया जे अंदर थींदा ग़रीब। जुमे जे ॾींहुं सरकार कंदी ज़ाहिरात जीडीपीअ जा अंग। फरहान अख्तर ठाहियो पंहिंजी गर्लफ्रेंड शिबानीअ सां म्यूज़िकल वीडियो। भारत ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरीज़ जो शेड्यूल थियो तय। पहिरीं मैच 3 दिसंबर ते। पूजा हेगड़े जो इंस्टाग्राम अकाउंट थियो हैक। टेक्निकल टीम जी मदद सां
थियो अकाउंट रिकवर। बॉलीवुड जे सिंघम अजय देवगन शुरू कई मिशन धारावी। 700 कुटुंबन खे करे रहियो आहे मदद। जय झूलेलाल, मां पायल मेघानी तव्हांखे ॿुधायां थी पहाको नंबर 31। पंहिंजे दौरे खे केरु खटो चवंदो, पंहिंजी शइ खे केरु ख़राब सॾींदो, पंहिंजी शइ जी हर को साराह कंदो आहे। पंहिंजो ॿारु चाहे जहिड़ो हुजे, ॿिए जे ॿार खां सुठो लॻंदो आहे। पहाको नंबर 32। अणघुरियो त माउ बि ॿार खे न धाराए। मतलब त बिना घुरण जे माउ बि पंहिंजे ॿार खे खीर न पीआरींदी आहे। बिना घुरण जे का बि शइ कान मिली सघंदी आहे। चुप रहण सां पंहिंजे अधिकारनि खां वंचित रहिजी वञणो पवंदो आहे। इन लाइ घुरण में का बि झिझक या शर्म न करणु घुर्जे। पहाको नंबर 33। खाइण लाइ खड़ो, कम महिल ॿरो। केतिरा ई माण्हू त अहिड़ा हूंदा आहिनि जेके खाइण वक़्तु त मौजूदु हूंदा आहिनि, पर कम वक़्तु किनारो वठी टरी वेंदा आहिनि। अहिड़नि माण्हुनि ते तंज़ करण लाइ इहो पहाको इस्तेमालु कबो आहे। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते, सलाम, सत श्री अकाल। मदमस्त रहो, व्यस्त रहो, घर में रहो ऐं सुरक्षित रहो।